ब्रेकिंग न्यूज़ आहे भिटशा मां सां शेयर कयूं पिया। हथियारबंदनि जी फायरिंग में रिटायर्ड पुलिस ऑफिसर पुट समेत ज़ख़्मी थियो आहे। ॻोठ दरियाखान टालपुर में हथियारबंदनि फायरिंग करे ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। वाक़ियो पेश आयो आहे भिटशा में, जिते हथियारबंदनि जी फायरिंग में रिटायर्ड पुलिस ऑफिसर पुट समेत ज़ख़्मी थियो आहे। अवां खे ॿुधायूं त ॻोठ दरियाखान टालपुर में हथियारबंदनि फायरिंग करे ॾिनी, जंहिंमें रिटायर्ड ऑफिसर जेको आहे उहो पुट समेत ज़ख़्मी थियो आहे। ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। हिकु भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। अहम ख़बर आहे भिटशा मां हथियारबंदनि जी फायरिंग में रिटायर्ड पुलिस ऑफिसर पुट समेत ज़ख़्मी थियो आहे। ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ॻोठ दरियाखान टालपुर में हथियारबंदनि फायरिंग करे ॾिनी, जंहिंमें रिटायर्ड पुलिस ऑफिसर पुट समेत ज़ख़्मी थियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे भिटशा मां सां शेयर कयूं पिया। हथियारबंदनि जी फायरिंग में रिटायर्ड पुलिस ऑफिसर पुट समेत ज़ख़्मी थियो आहे। ॻोठ दरियाखान टालपुर में हथियारबंदनि फायरिंग करे ॾिनी, ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल कया विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं भिटशा मां आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर मुस्तक़ीम समो खां। जी मुस्तक़ीम, कहिड़ा तफ़सील आहिनि वाक़िए जे हवाले सां आगाह कजो। जी, भिटशा बसा जेको भिटशा थाने जी हद में जेको ॻोठ दरियाखान टालपुर आहे, हिते जेको हिकु रिटायर्ड पुलिस ऑफिसर हो, जेको अॼु पंहिंजी ड्यूटी तां जेको ॻोठ वञी रहियो हो, रिटायर्ड ऑफिसर हो, जेको पंहिंजे पुट सां गॾु जेको अॼु कंहिं ज़रूरी कम सां मटियारी ऑफिस वञे, नामैलूम हथियारबंद हुआ जेके रोड ते बीठा हुआ ऐं हुन स्कूटर ते मोटरसाइकिल ते जेके हुन मथां सिधी फायरिंग कयूं, जंहिंखां पोइ हुननि पंहिंजे बचा करे पंहिंजी जान बचाई। जंहिंखां पोइ ॻोठाणा हुते पहुची विया ऐं बर वक़्तु जेको हथियारबंद हुआ मोटरसाइकिल ते उहे फरार थी विया। जॾहिं त ॻोठाणनि ॿिन्ही ज़ख़्मी पुलिस अधिकार, हिकिड़ो पुट हुनजो ऐं पाण पुलिस अधिकार जेको रिटायर्ड पुलिस अधिकार भिटशा जेको अस्पताल पहुचायो, जिते उहो तमामु शदीद ज़ख़्मी हुअण करे हुननि खे जेको हैदराबाद रेफर कयो वियो। ऐं जॾहिं त हिन सिलसिले में पुलिस ऑफिसर रिटायर्ड पुलिस ऑफिसर इहो चवनि हो त इहो अहिड़ो इतला जेको पहिरियां भिटशा थाने ते बि कयो आहे, पर उहो पुलिस जेको जवाबदारनि गिरफ़्तार नथी करे। जी ठीक है, मुझी मेहरबानी मुस्तकीम अपडेट करण लाइ।